धिके कपा बोतल देहंदासी अब्दुल अब्बास और बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लाह यअमुरुकुम अन तअखुज़ू अमानाति इला अहलिहा। इलेक्शन में बीठा है लड़ना से लड़न इलेक्शन में बीठा लड़ना से लड़न उम्मीद आए यकीन आए हकीम आए मुले पूछो हजरत आदम की जात कहिड़ी मुझो इंसान हजरत आदम जात जो कहिड़ो ख़ासि कहिड़ो अचियो सांदो हलन इंसान हो वरी मुझे मूंखां पुछो त हजरत आदम जो मज़हब कहिड़ो मुझो हजरत आदम जो मज़हब इंसानियत बेचारी मुझे चर्चा अच्छी पर मेरी अब समझ में आया जो मेरी शानदार छेड़ा जो मेरी बीचों पे जो तो मेरी जो सपना के साथ बच्चों मेरी कपड़ा जो जान करेगी ना शान मेरी जो सोच लगा सबको मेरी बेटा जो नित्य नित्य बोले ना अच्छो मेरी दुनिया जो पाने लगे परेशान ना मेरी बेटा जब मतलब तबे गुजरा तो मेरी चाहना जब सजो मुंह कयो परेशान ईमानदार मेरी जमा जे को भटके हक जमा तेरा जरूर कुर्बान सो सैयद मां मुखान के बुधाए तो चाहे तब 15 जनवरी जो इंतजार न कयो मार्च करने का पल है आज जनवरी के शाम में फैसला करे छपवा तब छपे छपवा होते हैं भगवान का जीवन लिया जाल जो डॉक्टर के देखा गया तो एक हारे मोटी आयो माफ कर दी जाल जो डॉक्टर चाचो ये डॉक्टर जो के दिमाग में नहीं हुआ जाल खिली जो डॉक्टर मन सना हुआ अपनी जगह गलत हो गई ये दिमाग नहीं जाए रोज खाइया
कराची में मां हिकिड़ो यूसी चेयरमैन मिलियो चई मां 4000 नलका खाता आहिनि घणा घणा मुंहिंजो खाधई त सही पोयां कजई कीअं नलको अल्लाह सो भी गन समेत बोतल लगा होटल में बनाया पेशी चाहिए सेवन अप करिया ड्यू करिया नेस्ले जी करिया घणे साजा माल खाता तव्हांजे ज़िले जो डीसी पौणा 2 अरब खाई वियो चढ़ो डीसी न इन सां घणो ॿुधणो सच था चऊं त माण्हू था कावड़जनि हमरा हिकिड़ो कुकड़ वठी आया ज़ाल खे चवंदे हिन जो ख़्यालु कजां महिमान अची लॻो उहो पई बुआरी ॾे आयो जो बिलो त कुकड़ खयूं घणेई पोयां लॻसि बिले खे किथे खणी डंडो बिले के दिमाग में जस काती खणी बिले के पई कोई गरम मसाला विझा पुटा तो छोरो दिसे बिना से ये मोटो छोरे जो मान ले पाण पोना थी बिची पुटा जाके खिले बिठो बिना छोड़े खिले जो तो गाल है ना खिले जो तो जे गाल आया तो त अम्मा थी मार खाए चुप तो क्या त बाबो तो बिल्लो खाए चाचे जे ॻाल्हायां थो त अम्मा बि मार खाए चुप थो कयां त बाबो तो बिलो खाए काॾे वञा अॼु शाहपुर जे अवाम फ़ैसिलो करे छॾियो आहे त मुखालिफ़ असांजा वोट इंसान दोस्त पैनल जंहिंजो निशान चाहे तव्हां का ॻाल्हि विसरी थी वञे छा निशान आहे 15 जनवरीअ ते शाम जो रिज़ल्ट अचे त तीर खया 7 वोट बोतल कया 700 हवलदार मुराद अली साहब अटो सस्तो कर लाउड ही मुझी तब नथो जले लाउड नथो जले त लाउड वारो का जले हवलदार जब जले दुखिया रोहान वरी झल दबाई हिकिड़ी सीरप कढी अथई मूंखे चवंदी कंहिंखे प्यार बि मुंहिंजो पहिरीं राति कुंवार खे प्यार छा आवाम आयो आहे हे इलेक्शन आहे हे अवामी फ़ैसिलो आहे ॿुधी छॾियो 15 जनवरी जो इंतज़ाम न कयो शाहपुर जे अवाम अॼु फ़ैसिलो करे छॾियो आहे त ज़ालिमनि खे 3 कलाक शींहं दॿींदो झंग में भॼी साइकिल थींदी पंचर पेट थींदी 7 टुकड़ा ॿुधो क्रिकेट जा शौक़ीन हो क्रिकेट जा शौक़ीन घटि छोरनि जा शौक़ीन पिच ते छको कॾहिं
आपने समाज करे वही सुनी भक्ति है वे सब महिला चार बिहाना लेके करे सुनी को 15 जनवरी के शाम को 7 बजे ऐलान किया तब कंट्री आजाद पहुंचा खरीदा में आती है अरे मलाई कभी ना मलाई खबरदार गरीबन सां न उलझायो अटो काथे वञी पहुतो आहे असां सां न बड़ो न त मुलनि जो हवा में इमरान खां पुछो मंडो तो घर बैठो आहे चए तो मुझे क्यों निकाला अरे जिसने डाला था उसी ने निकाला माशाअल्लाह ये असांजा ॿिया दोस्त बि माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह बरकत अता फरमाए इंशाअल्लाह 15 जनवरी ते वोट अथव समीर जो पैसनि जो न पैसनि ते खपंदो आहे माल तव्हां माल आयो छा तव्हां मजूरियूं आयो पीढ़ीअ ते माल खपंदो आहे समीर न खपंदो खबरदार इंशाअल्लाह 15 जनवरी के शाम जो आवाम दोस्त पैनल नालो ही केड़ो भलो रखियो इंसान दोस्त चढ़ो मुसलमान न बागड़ी आयो तब खिदमत करो चंबर में कॉलेज के बाद लड़ गई भाव राशन पाओ भीगल के बाद लड़ गई भाव राशन पाओ गोलिया के ये खबर वाला थोड़ा ही इनंदा अञा ताईं मोहतरमा जा कातिल ई कोन्हनि पकड़िया 3 दफ़ा इलेक्शन में आया सदर तव्हांजो वजीर आजम तव्हांजो बेटी हम शर्मिंदा हैं तुम्हारे कातिल अभी तक क्यों शंका मुझी हुकूमत हुजे न कबो हथ ॾाढ़ी हथ छो त मोहतरमा त राणी हाय हाय ताड़ी वजाए राणी के अखबार मुतहदा जे इजलास में वही शहीद रानी मोहतरमा मथो ढकंदस कई साहब ये चलस इनकर बेबी अंग्रेजन जो औरतों में जो मथा उगाना तहां भी पाने मथे दा रहो हटायो बेबी जो जवाब पूछा हाय हाय चाची जे जो दुनिया के पत्तों पे तो मुसलमान की न्याय आया सिंध में न्याय आया इन्होंने भी सकाफत मतो उगाड़ो असांजी सकाफत मतो इंशाअल्लाह असां जो कायदे सिंध भी लीडर उन्होंने सीटे जो इफ्तिताह जो सखर तहां भी सुधरो लोड़े लोड़े पोयां नंबर प्लेट भी सुठी ठप्पे में ठप्पा ठप्पे में ठप्पा खुदा जो कसम है बेचारा तहां जे लाइ बीठा हिननि काई जरूरत न आहे अल्लाह जो कसम बस तहां जे लाइ बीठा छो त हिननि सोने सिद्दीक़ जी ज़िंदगी पई आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो मुक़ररु कयो ॿिए ॾींहुं मज़ूरीअ ते पियो वञे हज़रत उमर चयो जे तव्हां मज़ूरी कंदव त हुकूमत जो गाॾो कीअं हलंदो
चई साईं तव्हांजी पघार मुक़ररु था कयूं सिद्दीक़ खां पुछूं घणी कयूं जेतिरी मदीने जे मज़ूर जी मज़ूरी आहे ओतिरी पघार रखो जे पूरी नथी त मां मज़ूर जी मज़ूरी वधाईंदुसि सिद्दीक़ खे ख़िलाफ़ इंसान दोस्त आइना खटी दो रब नफ्ता बैनना व बैन कौमना बिलहक व अंत खैर वाक़िही कारवा हलंदो पूरी यूसीअ जे अंदरि हलंदो इंशाअल्लाह मुखालिफ़नि जी निंड पिटाईंदासीं Hey,